मां कॉन्वर्सेशनलिस्ट त आहियां। कोई 10-15 ॾींहं अॻु में परूड़ वारनि खे 3 कैसेट 2 पासा 2 कलाकनि में भराए सघियुसि ऐं मुसलसल ॻाल्हाईंदो रहियुसि। पर मां आरेटर न आहियां। हिकिड़ी बरजस्त तक़रीर जो अहल न आहियां ऐं उहा ॻाल्हि मूं सुपुर्द कई आहे रब्बानीअ खे ऐं पलीजे खे ऐं ॿियनि दोस्तनि खे। दरअसल को वक़्तु हो जॾहिं मां आरेटर बि हुयुसि ऐं जमाल साहब खे यादगिरी हूंदी, असां ला गॾु पढ़ंदा हुआसीं। डिबेटिंग सोसाइटीअ जो सेक्रेटरी बि हुयुसि ऐं मां वाहिद माण्हू हुउसि सिंध में जंहिं अल मशरक़ीअ खे दावत ॾेई ला कॉलेज में घुरायो हो ऐं जंहिं उते तक़रीर कई हुई। जमाल साहब जे हिन किताब जी मूंखे का ख़बर कान हुई। कुझु ॾींहं अॻु में पाण फरमायूं त तूं महाग लिख। मां 10-12 किताब हिकु वक़्तु लिखी रहियो हुउसि, जिन मां 10 को किताब त पूरा थी चुका आहिनि, उन्हनि खे दुरुस्त करे रहियो हुउसि। इहे 10-12 ई किताब मूं हिन बीमारीअ जे ज़माने में लिखिया हुआ ऐं घणो करे बिस्तरे ते लेटी लेटी। ऐं उहो काज़ी मंदरु हयात ते वेठो आहे जेको कापी कंदो आहे मुंहिंजा किताब, ऐं उहो शाम जो मुंहिंजी डायरी ॾिसी वेंदो, सुबुह सां अची ॾिसंदो त उन में 40 सुफ़ा वधीक लिखियल आहिनि। ऐं सॼियूं रातियूं इन्हीअ जे बावजूदि मूं मौत खे दर खां ॿाहिरि धिको ॾेई ऐं चयो त मां मसरूफ़ आहियां, मूंखे तुंहिंजे लाइ हिन वक़्तु कोन्हे, जंहिं महिल ज़रूरत पई त घुराए वठंदुमि। त जमाल साहब जो फ़ोन आयो त तूं महाग लिख। मूं उनखे पंहिंजी मजबूरी ॿुधाई त जे महाग जे सिलसिले में मां पयुसि त मूंखे पिशू पाशा सॼो वरी ॿीहर पढ़णो पवंदो ऐं तंहिंखां पोइ ही कमु मुंहिंजो डिस्टर्ब थी वेंदो ऐं इन्हीअ करे जेकर इन्हीअ को माफ़ी ॾियो हा त ॾाढो चङो। पोइ ॿीहर फ़ोन कयईं त चङो भला हिकिड़ो सुफ़ो पुठियां लिखी ॾे। मूं उते ई उनखे टेलीफोन ते ॻाल्हाईंदे चयो त जमाल नसुर पंधु कंदो आहे, नज़्म रक़्स कंदो आहे। इहे 2 ॻाल्हियूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि, पर हाणे जे तुंहिंजी फरमाइश आहे त मां लिखी थो ॾियां। ऐं मूं हुनखे अध कलाक में फ़ोन कयो त मूं तव्हांखे पोयों सुफ़ो मूं लिखी वरितो आहे ऐं उन्हीअ में मूं लिखियो त नसुर पंधु कंदो आहे, नज़्म रक़्स कंदो आहे। पर मूं जमाल जी कहाणी जॾहिं पीराणी पढ़ी त मूंखे इहो महसूसु थियो त हूअ छम छम घिघरू छिमकाईंदी अचे थी, रक़्स कंदी अचे थी। ओचितो का चीख पूरे आसमान खे चीरे वई ऐं उहो रक़्स कांडनि टांडनि ते उहा कहाणी करणु लॻी। ऐं अहिड़े क़िस्म सां मूं ॿियूं ॻाल्हियूं बि कुझु उन में लिखियूं। इसाक बेबल नाले रूसी हिकिड़ो शॉर्ट स्टोरी राइटर हूंदो हो, जंहिंखे स्टालिन माराए छॾियो। उन हिकिड़ो किताबु रेड कैवलरी छड़ो लिखियो ऐं उहे कहाणियूं एॾियूं ख़ूबसूरत हुयूं जो दुनिया में उन्हनि जो मिसाल शायदि घटि आहे। ऐं उन हिकु किताब जे करे हुन ते मॉर्टेलिटी जेका आहे उनखे अमरता मिली चुकी आहे ऐं जमाल जे हिकु किताब पिशू पाशा जे करे हुनखे अमरता मिली चुकी आहे। जमाल सां मूं दरअसल काफ़ी ज़िंदगीअ जो अरसो गुज़ारियो आहे। मूं जमाल खे चयो त मां जॾहिं पंहिंजो किताबु कतिन कर मोड़िया, जॾहिं उहो 850 सुफ़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंजा 350 सुफ़ा पहिरीं वॉल्यूम में छपिजी चुका आहिनि, उन जो फॉरवर्ड कोई 100-2 सुफ़ा हुयो, मां पाण लिखियो। उन में मौत जो ज़िक्र कंदे मूं फेडो सुकरात जो जेको आहे उन जे हवाले सां लिखियो त सुकरात जंहिं महिल हेमलाक पए पीती, उन वक़्तु हुन जा सभु शागिर्द हुन जे भरिसां वेठा हुआ ऐं रोई रहिया।
सुकरात उन्हनि खे चयो त बाबा तव्हां मां औरतूं ॿाहिरि कढी छॾियूं इन करे त जीअं रोड राड़ो न थिए, तव्हां मूंखे झलींदव तॾहिं बि मां तव्हां खां भॼी निकितो हलियो वेंदुमि, तव्हां त मुंहिंजो छड़ो जिस्म वञी दफ़नाईंदव। उन खां पोइ एपोलोडोरस नाले ऐं किरटो नाले उनजा शागिर्द हुआ। उन्हनि में किरटो खे चयईं त किरटो मां तोखे हिकिड़ी वसियत थो कयां, उहा पाड़ींदे में? हुन चयसि त उस्ताद छो न पाड़ींदुसि। चयईं मां फलाणे माण्हूअ खां हिकु कुकड़ वरिती, उहा तूं हुनखे मोटाए ॾींदे? किरटो चयो त हा मोटाए ॾींदुसि। तंहिंखां पोइ हेमलाक पी सुम्ही पियो। मूं जमाल खे फ़ोन ते चयो त जमाल सुकरात हिकिड़ी कुकड़ पियो वराइणु चाही, तोसां त मूंखे सवे कुकड़ियूं खाधियूं आहिनि, ऐं इहा रबानी जेका ॻाल्हि थो करे इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हिन त तमामु थोरा शहर चया आहिनि, पर सॼे लाड़ ऐं सॼे थर जो नगर पार कर ताईं बारिश पए पई, असां मां जमाल हेठों वेठा हुआसीं, इब्राहिम जो असां साण हो, रबानी साण हो, रशीद भट्टी मरहूम साण हो, ऐं कचहरियूं पाण में पए कयूंसीं। पोइ उहो मिठी हो, डीपलो हो, नगर पार कर हो, ऐं ॿिया केतिरा ई सॼो थर घुमंदा वियासीं। इस्लाम कोट हो, वरी हेॾे नए घाट ॾे वियासीं, नई ॾे वियासीं, दादू सॼो घुमियोसीं, ऐं उन में सॼो इंतज़ाम जमाल ऐं उन जो मरहूम भाउ कमाल जेको एक्सीडेंट हूंदो उहो वीचारो कंदो रहंदो असांजे लाइ। ऐं जमाल सां एॾियूं प्यारियूं यादगिरियूं हुयूं जो मां चयोमांसि त जमाल हाणे तूं जे माते किताबु नथो रखें लिखें, मां पंहिंजे लाइ को भेरूमल महरचंद नथो छॾणु चाहियां जेको मुंहिंजा सेर ऐं सफ़र लिखे। पंहिंजा सेर ऐं सफ़र मां या तूं लिख जंहिं अखियुनि सां ॾिठा आहिनि, या मां लिखां ऐं तुंहिंजी हयाती तुंहिंजी सवान हयात पोइ मां थो लिखां जे तो लिखणु छॾे ॾिनो। ऐं तंहिंखां पोइ जमाल मूंखे सिटिंग्स ॾींदो रहियो के वीहारो सिटिंग्स, मां हुन खां घटि में घटि हिकिड़ी पूरी डायरी 365 सुफ़ा नोट्स जा वरिता। एतिरो वक़्तु असां जेको हुयो सो पाण में गॾु गुज़ारियो अथसीं। इन खां पोइ कीअं तव्हां जेल वारे वक़्त में मां रूपोश होसि, जॾहिं मसलिहतनि छड़ो हिकिड़े ॾींहं लाइ त जीअं घर पहुची पंहिंजे ज़ाल खे इंस्ट्रक्शन्स वग़ैरह ॾियां, भाउ त मूंखे कोन हो, असां त अलॻि ऐलान चवंदा हुआसीं जेकी बि चवणो हूंदो, त उहा रब्बानी साहिबु तव्हां सां ॻाल्हि कई आहे, पर तव्हांखे जमाल साहिबु मूंसां गॾु पढ़ंदो। LLB में बि असां हॉस्टल में बि गॾु रहंदा हुआसीं, सिंध मदरसे में गॾु रहंदा हुआसीं, रूप क्लास में गॾु रहंदा हुआसीं, ऐं टीं हॉस्टल जेका हुई गवर्नमेंट वारी उन में बि असां गॾु रहंदा हुआसीं। ऐं उते बि मां हिन जे कैरेक्टर खे बिल्कुलु वाच कंदो रहियुसि त हिकिड़ो फ़क़ीदुल मिसाल, हिकिड़ो बेमिसाल इंसान आहे जंहिंजी किन वैल्यूज़ सां टोटल कमिटमेंट आहे। उन्हनि वैल्यूज़ तां हिन खे फिरंदे मां कॾहिं बि न ॾिठो। पोइ सरकारी नौकरीअ में बि हुयो त उते बि हिन खे फिरण जी कॾहिं बि का टाल मटोलण न कई, जीअं रबानी साहिबु तव्हांखे ॿुधायो। हा, त हिते हाणे मां तव्हांजो वधीक वक़्तु नथो वठणु चाहियां। मूंखे जमाल जॾहिं मां ॾिसंदो आहियां, हिन खे बि हाणे पाण तक़रीर करणी पवंदी, कुझु सुवाल जवाब करणा पवंदा, त जमाल सां जंहिंखे जॾहिं ॾिसंदो आहियां त मूंखे हिकिड़ो शेर यादि ईंदो आहे जेको हाफ़िज़ चयो हो त मस्त बिगुज़श्तियो अज़ खिलवती आने मलकूत बतमाशा आहे तो आशूब क़यामत बरख़ास्त। त तूं पंहिंजे मस्तीअ में हलियो वएं ऐं जेके मलकूत जा खिलवती हुया उन्हनि जॾहिं तोखे ॾिठो त हिकिड़ो क़यामत जो आशूब हंगामो बर्पा थी। त ही जमाल उहा शख़्सियत आहे, शख़्सियत साज़ शख़्सियत आहे। मां दुनिया जे अदब जेको आहे सो इहा मुंहिंजे मुठ में आसारो, ऐं इहा मां हाम हणी थो चवां त शाइरी त ठहियो, नावल त ठहिया, ॿियूं ॻाल्हियूं त ठहियूं, पर शॉर्ट स्टोरी बि हेमिंगवे ऐं मापासान खां वठी करे
जर्मनी जे नोबल प्राइज़ विनर ताईं हेनरिक बोल ताईं मां पढ़ी आहे ऐं उन्हनि में जेके बि शॉर्ट स्टोरीज़ मां पढ़ियूं आहिनि उन्हनि में पीराणी पंहिंजे पाए जी शॉर्ट स्टोरी। मां दोस्तनि जा नाला वठी उन्हनि खे ख़िताब न कयो, छाकाणि जो सभई मुंहिंजा दोस्त आहियो ऐं नालनि वठण में ई सॼी राति पूरी थी वञे हा। ऐं इन करे छड़ो जमाल साहिब खे ख़िताब करे ऐं तव्हांखे ख़िताब कयो सभिनी यारनि खे, ऐं इहा दुआ सां पूरो थो कयां त ख़ुदा हिन खे अञा वॾी उमिरि ॾे, अञा 2-3 किताब जेकर ॾे, पर जे पाण न लिखियईं त इहो त मुंहिंजो वाइदो आहे त मां हिन जी सवाना हयात लिखंदुसि ऐं इन्हीअ सनफ़ में इहो पहिरियों किताबु थींदो मुंहिंजो।